बेदीन दीनदार थी वने जो निकाह पवंदी आहे मुझे सजन साईं जे पाक चेहरे ते हजरत सोना साईं नवर अल्लाह मरकद हुजे ज़ाते गिरानी ते बेस्यार गाफिल हुजे जाहिल हुजे उन जी ज़बान मां निकरंदो आहे अल्लाह चओ अल्लाह चओ अल्लाह नथी हले कढी ॿुधो मुंहिंजे हबीब जा परवाना छो अल्लाह यादि ईंदो आहे जो जंहिंखे ॾिसूं था तंहिंजी रग रग में इस्म ज़ात जूं तजलियूं आहिनि असां सुन्निन खे वरी जॾहिं हूअ मिरा ॾिसंदो आहे छो थो चवे हज़रत अली सिंह छो थो यादि करे हुनखे ख़बर आहे त सुन्निन जे रग रग में अलीउल मुर्तज़ा जो फैज़ आहे ॾिसंदो कंदो सुभान अल्लाह चओ पुट चा चिड़ण वारा असीं न आहियूं असांजो अक़ीदो आहे त महबूब करीम ऐं हज़रत अली असांजा प्यारा आहिनि हबीब करीम जा सभु प्यारा प्यारा आहिनि सभई भलारा आहिनि अल्लाह जे हबीब जो चेहरो अजीब चो चेहरो चो चेहरो साईं उथनि था पिया जिब्रील निहारे थो कदमनि जी कदम बोसीअ गई करे चुको आहे हबीबन वज़ू फरमायो आहे बैतुल्लाह में आया आहिनि निमाज़ अल्लाह जे शुक्र जी पढ़नि था पिया सफ़ा जबल ते आया आहिनि सफ़ा जबल ते बुराक बीठो आहे जंहिं भलो घोड़ो पेर पियो खणंदो आहे टांगे में हुजे किले ते ॿधो बीठो हेठि मथे पियो थींदो भलो घोड़ो पेर ईअं थींदो न हिकिड़ा घोड़ा अहिड़ा आहिनि जो सोटी हरदशी पुछ खां छिकेसि डंडा हणेसि मजाला जो ते हिकिड़ो घोड़ो ई तयार बीठो रहंदो आहे हबीबन जो बुराक तयार बीठो आहे साईं जो वेझा आया निहारे थो वाह मुंहिंजा साईं कई वरी जन्नत में दीदार जो मुंतज़िर रहियो आहियां इसमें गिरानी ॿुधण सां दिलि में मोहबत जो इज़ाफ़ो आयो आहे वधीक कशिश थी आहे अॼु मस मस दीदार थियो आहे पर हेॾे होॾे पियो हले अॻिते पोइते पियो थिए साईं बीठा जिब्रील सॻोरे खे ख़्यालु आयो ही छा थो करे बीही रहे सुकून सां चए थो अमा तस्तही या बुराक बुराक हया नथो थी फन फदार का सारो बुराक पघर में भरिजी वियो जैसा जिब्रील गुस्सो न कजा कावल न कजा नाराज न थिजा सखी हबीब खां वंड वठणी हा सखी भी सखी आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह वंड वठणी आहे छा थो वठी साईं अल्लाह फरमाए थो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अबा इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका औहा लहा ज़मीन में ज़लज़लो विधो वेंदो ज़मीन धुबंदी जेके ज़मीन में दफ़न थियनि सभई ॿाहिरि निकिरी ईंदा उहो क़यामत जो ॾिहाड़ो ईंदो छा थो चवी पोइ डिश ॾे ईअं पियो निहारे हींअर पिणे जुदा थी वियो निहारे निहारे जोड़ा वॾा थी विया अथई अरे नगियूं फिल्मूं ॾिसण वारा उघाड़ा अंग ॾिसण वारा परावन बच्चन खे तकण वारा ख़बर तॾहिं पवंदी जो इन सम वल बसर वल फुआद कुल्लु उलाइक कान अनहु मसूला कननि खां पुछा थींदी छा थे ॿुधी अखियुनि खां पुछा थींदी छा थे ॾिठी दिलि खां पुछा थींदी छा थे सोची पतो तॾहिं पवंदी जॾहिं वाहिदुल क़हार जे कहरी कोरट में हलंदी ज़मीन जा भीड़ा ईंदा न अबो गॾु हूंदो न मां गॾु हूंदी न मग गॾु हूंदा न न्याणी गॾु हूंदी न भाउ गॾु हूंदो न भेण गॾु हूंदी अरे न टीवीनि खे भञी फिटो कर ख़बर ॿुधण जो शौक़ु आहे त रेडियो ते ॿुध ख़बर ॿुधण जो शौक़ु आहे त अख़बार पर उहो शइ घर मां कढी छॾ जेका तुंहिंजे बच्चनि खे बेहया बनाए विया चढ़ियो न थी
साईं मूं त सिर्फ़ ख़बर सब लीडर पुट थी जाए साईं मूं त ख़बर उनके ला रखी है ख़बर रेडियो में दे थो ख़बर अखबार में दे थी पर तू नगा फिल्म ॾिसण ला परावा बच्चा और तू ॾिसण जे लादो करी अल्लाह जा बान हो हबीब करीम जा उम्मती हो अल्लाह ताला ज़रे ज़रे जो पुछंदो विठल धनी रहमतुल्लाह ने बयान फरमायो कर हलाकारी रात सिघो पवन जई सुञ में कुछंदे पुछंदे की नकी लवंदे लाते जेके बरचना थई वात उहे ओगारींदे अगियां सुने हबीब जा उम्मतियो बुराइयुनि खां बचण जी कोशिश कयो खुदा जे कामिल वलीअ जे सोहबत प्यारनि सां प्यार में अल्लाह वारनि जे दीदार में वॾी बरकत आहे वॾी रहमत आहे वॾी इनाम सुने हबीब बुराक ॾे निहारियो बुराक छा थो चए पई साईं जॾहिं क़यामत जो ॾिहारो थींदो ज़मीन में ज़लज़लो पवंदो सारी मखलूक कब्रनि मां ॿाहिरि निकिरंदी अवां पंहिंजे गुंबद खिदरा मां ॿाहिरि ईंदा हिकु न ॿ न कई बुराक तो हबीब जे लाइ ते बीहंदा अॼु वाइदो फरमायो त जीअं अॼु मूं ते त सवार थियो क़यामत जे ॾिहारे बि मूं ते सवार थी हलंदा चओ सुभान अल्लाह अब नबी साईं जो सवार थियो का मामूली शइ न आहे चओ का ॻाल्हाए त सही का मामूली शइ न आहे पतो न अथई त उन खच्चर खां पुछ जंहिं ते मुस्तफ़ा कदम रखिया अल्लामा सुयूती लिखे थो नबी सोना जंग खां मोटिया रस्ते में हिकिड़ो गॾह बीठो साईं क्रॉस कयो लंघिया सॾे के या रसूल अल्लाह मूं ते बि महिरबानी साईं फरमाए था छा खपई कि बिला मूं ते सवारी कयो मूं ते कदम रखो साईं सवार थिया मदीने ताईं खणी आयो आहे एतिरी समझो में अल्लाह ताला रखी आहे जो हबीब सोना के असहाबी खे घुराईंदा हुआ ॿियो को माण्हू न हूंदो हो हुन गॾ खे फरमाईंदा वञ फलाणे खे वठी आ डोड़ंदो ईंदो हो हुन असहाबी जे दरवाज़े ते पहुची हुन दर खे खड़काईंदो हो असहाबी दर ते ईंदो हो इशारो कंदो हल तोखे मुंहिंजो सुहिणो नबी सॾे रहियो हिकु भेरे उन गॾ पेशाब अरब सगोरा ज़िंदगी तरह में थोड़ा सख्त हूंदा आहिनि मदीने जा कुछ मिजाज वारा माण्हू वॾेरे ज़हन वारा माण्हू उन्हनि पंहिंजे नक ते कपिड़ो रखियो आहे सहाबी फरमाए थो छो रखियो अथई कपिड़ो चई गॾ जी पेशाब में बदबू हूंदी आहे थो कपिड़ो लाहे ख़ुदा जो कसम इन गॾ ते जॾहिं मुंहिंजे साईं जा कदम लॻान उन खां पोइ बदबू न आहे इन जे पेशाब में मुश्क जी सुरहान मची रही आहे तो नबी साईं जो सवार थियण का रवाजी शइ न आहे हुज़ूर बुराक ते सवार थियण लाइ आया के तो हबीब वाइदो फरमायो जीअं अॼु मूं ते सवार थियो था क़यामत जे ॾिहारे बि मूं ते सवार थींदा हबीब त हबीब आहे न चओ 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 हबीब हबीब आहे साईं क़बूल फरमा वाह बुराक तुंहिंजा भाग्य वाह बुराक तुंहिंजा बख़्त साईं बुराक ठही बीही रहियो तो वरी महबूब रुकजी बीह रहा छो बीही रहा जिब्रील के तो या रसूल अल्लाह कुर्बान वञा बुराक खे त मां सख्ती सां चयो अवां जे अॻियां कहिड़ी मजाल आहे जो पुछां अवां छाजे लाइ बीह रहिया आहियो पाण फरमाइनि था उम्मत जी यादि आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कब्रनि मां उथंदा हज़ारनि वरहनि जा सुतल हूंदा जिस्म ते नई जान थींदी गोश्त खलूं नयूं चढ़ी ईंदियूं जीअं जो मैदान में उथंदा अल्लाह ताला उन्हनि जी सवारीअ जो इंतज़ाम करे इन जे करे मां पोइ ते बीठो आहियां अल्लाह फरमातो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन
मुमिनीन रऊफुर रहीम फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। मुझे महबूब हो तहां वटि आयो आहे, अव्हां मां आयो आहे। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, अव्हां खे का बि तकलीफ़ थींदी आहे मुंहिंजे हबीब ते ॻरी गुज़रंदी आहे। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम, अव्हां खे माल जो हिर्स आहे, दुनिया जो हिर्स आहे, हबीब खे अव्हां जो हिर्स आहे। तूं चवंदे माल वधे, हबीब चए थो मत वधे। तूं चए थो माल बचे, हबीब चए थो मत बचे। बिल मुमिनीन ख़ास करे ईमान वारनि सां रऊफुर रहीम, ॾाढो बाज़ारो आहे, ॾाढो महिरबान आहे। उन वक़्तु याद था फरमाइनि जिब्रील जी मुंहिंजा साईं ही ख़्याल आहे, रब ज़ुल जलाल आहे, वॾो लॼपाल आहे, उन जे कुदरत जो कमाल आहे, उन जॻह कहिड़ो महाल आहे। जीअं मूंखे थो सारी ॾे, करम करे मुंहिंजे उम्मत जे लाइ बि सारी जो इंतज़ाम करे। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मार के फरमायो हबीबा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हा हा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इहा अव्हां जी ख़्वाहिश मंज़ूर आहे या ख़्वाहिश अव्हां जी? चओ चओ अव्हां जी ख़्वाहिश। हलो साईं सारी जो इंतज़ाम थी वियो। हाणे साईं बुराक ते कदम रखिया। बुराक वरतल आहे बर्क़ खां। बर्क़ चइबो आहे अरबीअ में बिजलीअ खे। छा चइबो आहे? सवेर टाकोड़ो थियो न तार जो, कहिड़ो दर थे ॻोल्ही? हीअं वर मथे पियो खणी अलाह पियो ढके, सोची पियो त हिन जमात मां ॿाहिरि कीअं पहुचां। बिजली अहिड़ी शइ आहे जो हथ हाणे उहो त वञे जेको छॾाए सो बि हली पए। पर इहो इन जे करे जो मुंहिंजे तुंहिंजे पावर में कमी आहे। एतिरो पावर न आहे जो बिजलीअ खे रोके सघे। मुस्तफ़ा जा पावर अहिड़ा आहिनि जो बिजली कहिड़ी शइ आहे। साईं बुराक ते सुवाल थिया कान यदो हाफ़िरतहू इंद मुंतहा बसरिही, जिते पई निगाह खुटे उते पियो विखर खे एॾो तेज़ एॾो तिखो। जागी थो ॾाढा ॻाल्हा जागी थो। था बुराके नबिया के नूरे नजर ये गया वो गया और निहा हो गया ये गया वो गया। जे को ॾिसे इहो थो वञे, इहो वियो। इन ते वेहण का सवली ॻाल्हि कान्हे का। साईं वेठा अञा वेठा मक्के जे शहर मां रवानो थियो आहे त सलाम थियो। अस्सलाम अलैका या अव्वल, अस्सलाम अलैका या आखिर, अस्सलाम अलैका या हाशिर। ए पहिरियां तो ते सलाम, ॾाढा चओ तो ते, ए पोयां तो ते सलाम। उहे हबीब जो तव्हांजे रोज़े पाक मां ॿाहिरि निकिरण खां पोइ दुनिया में हशर क़ाइम थींदो तो ते सलाम। टे सलाम चाल। जिब्रील चए थो या रसूल अल्लाह, हज़रत इब्राहिम सलाम करे रहियो आहे, हज़रत मूसा सलाम पढ़ी रहियो आहे, हज़रत ईसा सलाम पढ़ी रहियो आहे। हज़रत इब्राहिम पंहिंजे मज़ार मां, हज़रत मूसा पंहिंजे मज़ार मां, हज़रत ईसा आसमाननि खां मथां। किथां? ॾाढा जवाब ॾा मिठा। किथां? कंडियारे माथा पढ़ूं अस्सलातु सलाम अलैका या रसूल अल्लाह। हैदराबाद पढ़ूं अस्सलातु सलाम अलैका या रसूल अल्लाह। जापान वालो चए थो या नबी सलाम अलैका। जर्मनी वालो चए थो या नबी सलाम अलैका। त मुल्क खे पैरों सां टाटा था लॻनि। शिरक रे घोड़ा शिरक, कुफ्र रे कुफ्र, बिदअत रे बिदअत। मां चवां थो हज़रत इब्राहिम सलाम पियो पढ़े मज़ार मां, हज़रत मूसा सलाम पियो पढ़े मज़ार मां, आसमाननि खे हज़रत ईसा पियो पढ़े। साबित सलाम पढ़ण नबीअ ते नबीअनि जी सुन्नत आहे।
ओ फ़क़ीरो असां त मुर्शिदन खे बि सरड़ा कंदा आहियूं, मुर्शिदन खे बि। मदीने वारो त सभिनी जो साईं आहे। हिकु अल्लाह जे बाने फरमायो न क्यों कर नाम लूं हरदम तुम्हारा या रसूल अल्लाह। दिल सां चओ हिन महफ़िलनि में महबूब जी ख़ुसूसी महिरबानी थींदी आहे। न क्यों कर नाम लो हरदम तुम्हारा या रसूल अल्लाह, हुई हल मुश्किलें जिस दम पुकारा या रसूल अल्लाह। चो सुभान अल्लाह। अरे शिरक शिरक किथों आयो? राय वंड किथों आयो? मज़ा खा खुदा जो कसम शिरक नाहे। जेको सॾींदो आहे तंहिंखे महबूब गॾींदो आहे, जेको सॾींदो आहे तंहिंखे आका अॾींदो आहे, जेको सॾींदो आहे तंहिंखे साईं न छॾींदो आहे। सॾण तुंहिंजो कमु आहे, गॾण हबीब जो कमु आहे। सॾण तुंहिंजो कमु आहे, अॾण हबीब जो कमु आहे। सॾण तुंहिंजो कमु आहे, न छॾण हबीब जो कमु आहे। छा चवंदो कर? ये सच है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं। इहो सच आहे। चओ इहो जेको न मञे तहला मचा। इहो ये सच है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं। मेरे घर में भी हो जाए चिराग या रसूल अल्लाह। अॻियां उलमा सब सॾे विया, औलिया सब सॾे विया। हाणे लच हथ में जहिड़ो पिना जो छितो तहिड़ो वरी या मोहम्मद जॻह यादि रहण जो छितो। हा ड्राहे वित तां ड्राहे इश्तिहार तां ड्राहे कंहिं पे पर्चे तां फाड़। रब चो उते थो पंहिंजे हबीब जे अॻियां या आया जिते दुनिया गॾी पवे ड्रही न सघे। किथे तो आने या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरा व दायन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। आयत नंबर 20 या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िल इलैक व इल्लम तफ़अल फमा बल्लग़त रिसालत। आयत नंबर 3 या अय्युहन नबी बल्लिग मा या अय्युहन नबी जाहिदिल कुफ्फार वल मुनाफिकीन वग़्लुज़ अलैहिम व मावाहुम जहन्नम व बिसल मसीर। आयत नंबर 4 या अय्युहल मुज़्ज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अव इंक़ुस मिन्हु कलीलन औ ज़िद अलैहि व रत्तिलिल कुरान तरतीला। आयत नंबर 5 या 6 या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर व अर्रुज्ज़ फहजुर व ला तमनुन तस्तक्सिर व लिरब्बिक फस्बिर। या बीठो इन जे करे विट जे दर ते विहण वारे अब्दुल लतीफ प्यारे फरमाया तो मदीने जा शाह सुन मुंहिंजा सॾड़ा। चओ सुभान अल्लाह। ताजा जो सुभान अल्लाह। हेॾे निहारो ई पोस्टर लॻा पिया आहिनि न। छा लिखियो पिया? या मुहम्मद। छा लिखे पिया? अस्सलातु सलाम अलैका। पोइ उन मुलान खे वठी आ जेके चवंदा त बस सुनी थोरी आहे न। अखियूं खोले ॾिसो छा लिखे पियो आहे। अस्सलातु
वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। खुदा जो कसम आहे हबीब करीम जे मोहब्बत वारनि जा मरकज़ ही आहिनि, इदारा ही आहिनि जिते नमूद नाहे, ॾेखार नाहे, हबीब सां प्यार आहे, जेको दिलि सां पहुचे तुंहिंजो बेड़ो ई पार। साईं सलाम अचा घणा टे। अस्सलाम अलैका या वल। अत्तहियात नमाज में पढ़ंदा हो तब सलाम पढ़ंदा हो, अस्सलाम अलैका अय्युहन नबी। बदीन में हिकिड़ी चोपड़ी छपराई अथनि, अहले हदीस गैर मुक़ल्लिदन टट वहाबी बुनियादी। हेतिरी चोपड़ी जन्नत जी कुंजी। हासी जन्नत जी कुंजी हिन जे हथ में थी वई। सुभान अल्लाह। हिकिड़ो तकरीर पियो करे जोहीअ में मुलो चई फलाणी औरत जे मज़ार ते माण्हू था वञनि, जहन्नमियाणी आहे, उन जे मज़ार ते था वञनि। हिकिड़ो जमाली साहब जिद्दे में मूंखे हींअर मिलियो हिकिड़ी दावत में, चई हुन जो ईअं चयो त मां उथी बीठोमांसि, मुंहिंजे मौलवी साहब मुंहिंजो अर्ज़ु आहे। चई छा थो चई? साईं तव्हां चओ था जहन्नमियाणी आहे, तव्हां घणा भेरा जहन्न में विया हुजो ॾिसी आया आहियो? तोखे कीअं ख़बर पई? मार पवई मुल्ला हुअ चए थो नबीअ खे भित जे पोयां जी बि ख़बर कान्हे, तोखे माज़ अल्लाह खे थी ख़बर पए त जहन्नमियाणी आहे? महिरबानी करे मूंखे ॿुधाए त घणा भेरा वियो? चीन जट खे विहारियो, चई जट कोन्हे को, चाल सिधी कर जान छॾा। मुंहिंजे हबीब जा उम्मतीओ, अल्लाह ताला बद मज़हबन खां पनाह में रखियो आहे, मरण ताईं रखियो। आमीन चओ, आमीन चओ। हबीब करीम जा उम्मतीओ, सुहिणे अब्दुल लतीफ छा चयो? मदीने जा शाह सुन मुंहिंजा सॾेड़ा। उन जन्नत कुंजी वारी ॻाल्हि पे कंहिं में उन में लिखियो अथनि त अस्सला अतहियात में राह वॾा हन लाह, अत्तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात। ओ अस्सलाम अलैका अय्युहन नबी। त क कढी छॾियो अलन नबी। अस्सलाम चाचे साईं खे आए संदुल ते वेठो, ॿुधो ये संदुल तां हली पए रब ख़ैर करे, खिलो न कंट्रोल कयो, सम्झो ॻाल्हि खे। वठा घणो टाइम थियो आहे? 11:20 बाक़ी 10 मिनट। बाक़ी 10 मिनट। अबो इते ही कम लही वियो। ज़िक्र कयो अल्लाह 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 अल्लाह। नबी सुने जी साथ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो, बेटा इसे समय तो मदीने जा शाह सुन मुंहिंजा सॾड़ा, कारण रब अल्लाह घोरस जिस परी। पर मदीने जा घोट सुन मुंहिंजा सॾड़ा, कज मोहम्मद मोट आसी तुंहिंजे आसरे, आसी तुंहिंजे। मदीने जे हर में अञा हदीस लिखी पई आहे। हिन भेरे मूंसां ॿ मौलवी साहब गॾु जलसे में हूंदा, चए माना मौलवी साहब निहारो शफाती ले अहलिल कबार मिन उम्मती। साईं फरमाइनि था पिया मुंहिंजा उम्मती नेक कम कनि, भला कनि, तौफ़ीक़ रब ॾींदुनि। हुज़ूर तहरीस कई आहे, हिर्स ॾियारो नेकनि कमनि जो। ईअं न नेक कम कयो ई न, भला कम कयो, पर जय बिल फर्ज़ को वॾनि गुनाहनि वारो ए बेदार गुनाहगार मरी वियो आहे, क़यामत जो ॾिहारो थींदो। नंढनि गुनाहनि वारनि खे नंढड़ा बच्चा बि छॾाईंदा, आलिम छॾाईंदा, हाफ़िज़ छॾाईंदा, अल्लाह जा कामिल वली बि महिरबानियूं कंदा। हबीब जा परवानो। साईं काॾे था वञो? हा, उन सुहिणे जे जलसे में हिकिड़ो माण्हू उथियो। साईं सम्झी विया त काॾे थो वञे।
हुन वीचारे खां पेट में तकलीफ़ हुई। ओस पाक पंहिंजी चादर लाहे करे मथां उछलाए तकीर हले पई। माण्हुनि चयो त चादर जे हेठो हूअ ई निकितो दरिया जे किनारे ते। पेशाब पायखानो करे वुज़ू करे जॾहिं वांदो थियो ओस पाक चादर खणी खणी महफ़िल में वेठो आहे। सोची अहिड़ी ॻाल्हि आहे भई चादर मूं वटि कान्हे, रस्तो ॾियारिया न त वेह ज़िक्र कर अल्लाह अल्लाह सुने फिकाई रहमतुल्लाह अलैह फरमाया मदीने जा घोट सुन मुंहिंजा सदड़ा कज मोहम्मद मोट आसी तुझे आसिर। हदीस पाक साईं जी पे पढ़ियम जेकर को वडन गुनाहगारन वडन गुनाहन वारो गुनाहगार मरी पवे नढन गुनाहन वारन जा तो घोड़ मैदान में ईंदा छडाण वारा कट्ठे थींदा हर को पंहिंजी कोशिश मूंसां बि छुटे मूंसां बि छुटे मूंसां बि छुटे पर मुंहिंजा साईं फरमाइनि था वॾे गुनाहगार जे लाइ जॾहिं ॿिया रस्ता सभु बंदि थी वेंदा केरु न हूंदो परेशान थी उनजी छॾाइण जे लाइ मां मिठो मोहम्मद करीम वेठो आहियां। सुभान अल्लाह। शफाती ले अहलिल कबाइर मिन उम्मती हबीब करीम जा उम्मतीयो अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे प्यारे हबीब जे मेराज खे रहाए न छॾिया। सलाम छा घणा ॻाल्हाए ॻाल्हाए घणा। हजरत इब्राहिम अस्सलाम अलैका या अव्वल चयो, हजरत मूसा अस्सलाम अलैका या आखिर चयो, हजरत ईसा अस्सलाम अलैका या हाशिर चयो। टई सलाम आया हल सादे चो हबीब जे मथां या ता सॾ करे खिताब करे सलाम करन नबीअ जी सुन्नत जाइज़। इन सलाम वारे सां महबूब जे दीदार जी महिरबानी थींदी आहे। बुरात ते हलियो वरी सर चयो या रसूल अल्लाह बीहो। जिब्रील चए थो क़िबला न बीहो। छो जिब्रील? साईं दुनिया है सॾे थी पई अवां दुनिया सां प्यार रखो ई कोन था छा ला बीहूं। वरी अॻिते हलिया वरी 3 प्याला खॼी आया। छा खॼी आया? प्याला आम प्याला ॿुधा अथव न जो पीअण खां पोइ पेर किबले ॾे वात में मच्छूं घर गश लॻो पियो आहे। प्याला था पुरकत महबूब था मुरकत मुला था पुरकत में जन प्रिंसी था मुला न था पुरके। मदीने वारो फरमाए तो शराबी जन शराब पीअंदो आहे ईमान निकिरी पाए वञी बीहंदो जे उन हाल में मरे त बेईमान थी मरे। हबीब जा उम्मतीयो साईं हजरत अली अल मुर्तज़ा साईं जे लाइ मशहूर कौल आहे पाण पंहिंजे सवारी ते सवार आहिनि। वेंदे वेंदे रस्ते में को पाणीअ जी नंढड़ी वादी पई थी वहे। साईं जी सवारी उहा पाणी पीअण जी कोशिशि थी करे साईं पाणी सवारी खे पीअण नथो ॾे। साथी चवनि था कि बड़ा जानवर आहे छॾियो त पाणी पे हमें था न ही पाणी जितां वही आयो आहे इन जे मुंड में भंग जो बूढ़ो जावल आहे जेको पाणी भंग खे लॻी अचे उहो अलीअ जे सवारीअ जे लाइ हराम। तू वरी मुर्की थो मरकी थो बुढ़ी न तो मर अधु महागो त ज़ालिम तो करायो किथां पूरी थींदई शराबी रिश्वत वठंदे व्याज खाईंदे हराम खोरी कंदे अल्लाह ताला जे कहर खां डिगी कोन थो पियो पर मिस्कीन जे रत खे चूसी थो पियो। अॼु तूं चोस मरंदे त वींदे वींदे जिब्रील चए थो कि बुरा इंज़िल फसल हबीब लही हिते अल्लाह जे शुक्र जी नमाज़ पढ़। जिब्रील कहिड़ो मक़ाम आहे कि बुलाही उहा जाइ जिते बिना पी जे हज़रत ईसा जाओ। मां अर्ज़ कंदो आहियां त मेराज जी राति घटि में घटि महीने जो मौज़ू आहे। महीने उहा ई ॻाल्हि आहे त मेराज जो मौज़ू न साईं करीम लहन ईसा साईं जे ॼमण वारी जाइ ते नफ़िल था पढ़नि। छा था पढ़नि? ॻाल्हाए ॻाल्हा ड्राहीन नथा। जिब्रील शिरक पियो थिए ड्राही न। हाणे मके में हलो त उन जाइ ते
जिते मूंखे मोहम्मद जी दुनिया ते ज़हूर थियो हो तशरीफ़ आवरी थी लठ चओ था न वञो न वञो अरे छो शिरक हबीब जे ॼमण जी जाइ जिते पहिरियां मोहम्मदी नूर जो तजल्लियूं थियूं अम्मा फरमायो न खरज मिंदी नूर अदात ली मिन कुसूर शाम मुमा नूर निकतो जंहिंजे तजल्लियुनि में मूं शाम जूं मारियूं ॾिठियूं उन घर ते कंट्रोल लॻो थो ख़ुदा शलफ़हा बीयत जे मूसी मर्द खां बचा शौक़ थी छा पोइ आमीन चयो न ॾाढा अमीर न चई अहिड़ी आमीन चयो त फ़रिश्ता बि आमीर चवनि गंदे मज़हब खां ख़ुदा पनाह में रखे मके खां मदीने ताईं 25 मस्जिदूं हुयूं जंहिंमें नबी सोने निमाज़ूं पढ़ियूं मखदूम हाकिम खटवी हयातुल क़ुलूब में लिखियो आहे उहे 25 ई मस्जिदूं राहे कयूं मस्जिद में वञण बि शिरक कुरान चए थो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला जिते इब्राहिम जा कदम लॻा जाइ निमाज़ बनायो ऐं जिते नबी से निमाज़ूं पढ़ियूं उहे ट्राए ख़ुदा पनाह में रखी आमीन चओ हुज़ूर साईं हज़रत ईसा जे ॼमण वारी जाइ ते नफ़िल पढ़ियो आहे वरी अची विया क़िबला लही नफ़िल पढ़ो साईं जी ज़ात सम्झी वरी ही कहिड़ी जाइ आहे साईं हज़रत मूसा वारो तूर सीना जागो था अल्लाह समय तो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन कसम इंजीर जो ऐं ज़ैतून जो ऐं बरकत वारे तूर जो ऐं मके जे अमीन शहर जो ओ तूर सीना जबल निहायत बाबरक जबल जो सैयदना मूसा पियो अचे अल्लाह समय तो फ़ख़्लना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस ओ मूसा ही पाक वादी आहे जुती हेठ लाहे पोइ मथे हलिया सिंध जी हिकु तारीख़ लिखियो आहे तो छो मूसा के जुती लहराई वही लिखे तो तूर सीना जबल जे मथा मिठे मोहम्मद जो नालो कुदरती तरह लिखियल हो कंहिंजो नालो ॾाढा ॻाल्हा नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है तो सुभान अल्लाह लब पर नग़्मे सल्ले अला के हाथों में कशकूल रब नसीब करे महबूब दरबार जो दीदार लब पर कली में नग़्मे सल्ले युल अमीन ओ बाबा हिन खे पढ़ रहा कुवत वारो बाहे अमीन बाहे मदियन जी मुक़द्दस सरज़मीन हुज़ूर ते नफ़िल पढ़ियाल इन्हनि जायुनि खे मुंहिंजा साईं वींदे वींदे शान वारो बनाईंदा हुआ हाणे किथां था लंघनि मुझे मुर्शिद करीम जा मुरीद हो या जेके हूअं दोस्त आया हो ज़रूर मोहब्बत वारा हो रब कंदो बेड़ा पार थी वेंदा किथां था लंघनि सैयदना मूसा जे मज़ार किथां अदा हज़रत मूसा जे मज़ार ते छो विया बिदअत पे थी शिरक पे थियो कुफ्र पे थियो माज़अल्लाह नाजात करण पे थियो क्यों जाते हो बुजुर्गों पर बुतखाने बना के रखे हैं इनके बाप की शरीयत है चौथा वनन त उम्मत खे ख़बर पवे त मज़ारात जी ज़ियारत करण मूं हबीब जी सुन्नत आहे चो हबीब जी मगर याद रखो पंहिंजारियूं ॿधण वारो वलीअनि जे मथां चड़ा टंगण वारो चटूं ठाहे टंगण वारो
बेपर्दा औरतूं वठी वञण वारो, शराब ऐं भंगूं पियण वारो, सजदा ऐं तवाफ़ करण वारो, शरीयत हिन जी मोकल नथी ॾे। सजदो ख़ुदा जो आहे, तवाफ़ बैतुल्लाह जो आहे। ॿियूं राजा रस्मूं न कर, वलीअ जे मज़ार ते वञ, अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो वञ, रब जो ज़िक्र कंदो वञ, नबी ते दुरूद पढ़ंदो वञ, अहिड़ी कैफ़ियत वठी वञ जो मज़ार त ॾिसी पर मज़ार वारे सां मिली। नाजायज़ कम न कर, को सुनी इजाज़त न ॾींदो, कॾहिं बि इजाज़त कान्हे का। उते तूं बुरायूं कर, उते तूं भंगूं पी, उते तूं चर्च पी, उते तूं चरा वॼा। अरे छो थो चरो वॼाई की साईं जागे, इहो जिहालत आहे। मुंहिंजो ईमान आहे त मुरीद सिक सां निकिरंदो आहे, कामिल वली अॻे ई ॾिसंदो आहे त मुंहिंजो मुरीद अची रहियो आहे। साईं किथां लॻिया हज़रत मूसा जे, पर कहिड़े हाल में मरत बिक़ब्र मूसा वहुव हय्युन काइमुन युसल्ली फी क़ब्रिही। सरकार समय त मां मूसा जे मज़ार खां लॻियो आहियां, बीठो आहे। हज़रत मूसा ॾाढा चयो, वॾे आवाज़ सां चयो, जीअरो आहे, बीठो आहे, क़ब्र में निमाज़ पढ़ी रहियो आहे। तवज्जो ॾियो, पहिरीं ॻाल्हि त मज़ार जी ज़ियारत करण नबी सुहिणे जी। नंबर ॾियो, अल्लाह जा नबी जीअरा आहिनि, ज़िंदा आहिनि। चओ नबी तूं ज़िंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। वाह हजरत, चलो सुभान अल्लाह। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। मुझे डर है आका, मुझे साथ ले लो कि रास्ते में जा बजा थाने वाले। सकरात जो थानो, कब्र जो थानो, पुरसरात जो थानो, हबीब कई सावा लगा पिया आहिनि, मुंहिंजा लिंग सारा लगा पिया आहिनि, पर जे तो जरा हबीब कथे आहिनि त परवाह आई कान। नबी जिंदा, जो नबी पर कहिड़ो पूछना, हम भी कहते हैं कि नबी जिंदा है, लेकिन बरज़खी जिंदगी, मैं कहता हूं कि बरज़खी जिंदगी तो काफिर को भी मिलती है। जब वो कब्र में होता है, तुम फरिश्ते उसको उठाकर बिठाते हैं, बताओ तेरा रब कौन है, तुम जो रब केरा, नबी केरा, उन्हें क्या पुछाऊं थींदो आहे। इहा जिंदगी तो उनखे बि मिलंदी आहे। नबी कीअं जिंदा, ईअं जिंदा जे अबू बकर सिद्दीक़ सां गार में गॾु जिंदा हो, ईअं जिंदा जे सहाबनि खे निमाज़ूं पढ़ाईंदे जिंदा हो, ईअं जिंदा जे पंहिंजे प्यारनि नगनि सां कठे हुयो। हबीब दुनियावी हक़ीक़ी जिंदा। फ़र्क़ु न आहे, चओ फ़र्क़ु, ॾाढा चओ फ़र्क़ु। हींअर महबूबनि जे मुल्क मां हिकिड़ो किताब आंदो, असिलात वल बुशर, अल्लामा मजिदुद्दीन फैरोज़ आबादी जो, जे अलकामुल मुहीत लिखियो आहे। उहो लिखे थो, नबी पंहिंजे मज़ार में दुनियावी सभु ताक़तूं रखंदो आहे। हिकिड़ा अहिड़ा अंधा जेके चवंदा त लठ खे ताक़त घणी आहे, नबीअ खे कान्हे का। लठ सां कुतो तरबो आहे, नबीअ में उहा बि ताक़त कान्हे। माज़अल्लाह, उलमा लिखंदा न न, नबी जीअं दुनिया ते ज़िंदा हुआ, अॼु बि अहिड़ा ई ज़िंदा आहे। अॼु बि अहिड़ाई, को फ़र्क़ु न आहे, का कमी न आहे, को तफ़ावत न आहे, का कमज़ोरी कान्हे का। अल अंबिया अहयाउन फी क़ुबूरिहिम युसल्लून, नबी पंहिंजी मज़ारनि में जीरा हूंदा आहिनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि। हज़रत मूसा जीअरो बीठो आहे, क़ब्र में कंहिंखे लाही जे करे ॾिठो अथव? न साईं, छो? मुले खां पुछो त ॿ की चार मानियूं। हिनखे दरे खे यादि कान्हे का। न साईं, ॿुधो, क़ब्र में जॾहिं कंहिंखे लाहिबो आहे त
त लहद एतिरी ठाहे ॿिया जंहिंमें पासीरो करे मथां रखिबो आहे। अब ईअं न उथी बीहण जी जाइ न हूंदी आहे, वेहण जी जाइ बि न हूंदी आहे। पर साईं फरमाइनि था पिया मुंहिंजो ईमान वारो उम्मती जॾहिं क़बर में सालनि जा जवाब ॾेई पास थी वेंदो आहे एतिरी क़बर कुशादी थींदी आहे जो जिते हुनजी निगाह पई खुटे एतिरी क़बर वधी वेंदी आहे। ही उम्मती आहे ईमान वारो आहे, नबी त अञा बि नबी आहे। हज़रत मूसा क़बर में बीठो आहे, माना कुशादी थी वई आहे। युसल्ली पंहिंजे क़बर में निमाज़ पढ़ी रहियो आहे। बेनिमाज़ी आओ अठे ॾिहाड़े सजदे करण वारा ईद जी निमाज़ ते बि तरजी ईंदा। शहरनि में त को बि ॿाहिरां ॾिनो मुला अरे नामा पिया अचनि कि हाणे गाह करे मोटियो मुला बि जे मुलो न बीहे ते ॿिए हिट पर मथे थी ख़ुदा जा बान हो बेनिमाज़ी एॾो बुरो आहे जो मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े बेनिमाज़ीअ जे निराह ते लिखियो पियो हूंदो त आय सुन मिन रहमतिल्लाह दुनिया जे लाइ ख़ुदा जी रहमत आहे पर ही रब जे रहमत खां महरूम। जहन्नम जे बाह मां को नाग निकिरंदो, हेठीं ॼारी ज़मीन सां, मथीं ॼारी आसमान सां पई लॻंदी। एतिरो वॾो बाग फाड़े निकिरंदो, माशा जे मैदान में रोज पइजी वेंदा, रिहाड़ थी वेंदा। उहो नाग सनड़ी ज़ुबान खोले ॻाल्हाईंदो त रो न डिॼो न, जंहिं तव्हांखे कोन थो खणा रब फरमायो आहे त बेनिमाज़न खे ॻोल्हे ॻोल्हे जहन्नम ॾे खणी आ। हिकिड़ा पाण निमाज़ी, पाण हाजी, पाण मौलवी, पाण पीर साहब, पाण दरवेश, पाण सूफी, पाण फलाना, पाण टीड़ा, पर ज़ाल निमाज़ न पढ़े, न्याणी निमाज़ न पढ़े, पुट निमाज़ न पढ़े, अब्बो निमाज़ न पढ़े, अम्मा निमाज़ न पढ़े। यादि रखो हिकिड़े ई माण्हू जे करे माज़अल्लाह इन सभिनी खे तकलीफ़ थींदी। ख़ुदा जा बानो ज़ाल खे निमाज़ी बना, न्याणी खे निमाज़ी बना, पुट खे निमाज़ी बना, पीउ खे पटको लाहे पेरनि ते किरी निमाज़ी बना, अमर जे पेरनि खे चिमियूं ॾेई निमाज़ी बना, बच्चो निमाज़ी बना। जंहिंजो घरानो निमाज़ी आहे तंहिं ते रब जो हबीब राज़ी आहे। बेनिमाज़ी न रह। कुरान समझो फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीन हुम युराऊन व यमनऊन अल माऊन। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जहन्नम जा 7 तबका हूंदा, हेठे में हेठियों तबको जंहिंमें 7 तबकनि वारनि जो पेशाब गॾु थींदो, पूं गॾु थींदी, रत गॾु थींदो, गंद गॾु थींदो, बदबू कठे थींदी। उहो हेठि खूह हूंदो, खॾो हूंदो, उनजे मुंहं खे बंदि कंदा, बेनिमाज़ी खे उन खॾे में विधो वेंदो। एतिरो त गरम हूंदो जो मथां मुंहुं खोल सभिनी जहन्नमनि खे मचाए छॾींदो। निमाज़ पढ़बी, हथ मथे खणी चओ मुहम्मदी उम्मती। बेनिमाज़ी न रह। छठे जेका आलम जो किताब ॾिठो उन में लिखे त मिरूं जेको ढकल थो मिरूं आहे उहो हलंदे चवंदा मुंहिंजा मौला पनाह ॾे, हलंदे बेनिमाज़ी मुंहं में न पढ़। निमाज़ पढ़, मस्जिद ॾे ईंदे ख़ुदा जी रहमत थींदी। देता है फिरिश्ता यूं दरवाजे से मुनादी, हट जाओ के फिरदौस में जाता है नमाज़ी। मूसा साईं क़ब्र पाक में निमाज़ चयो सुभान अल्लाह। रुगी मूसा सोरई जिन यज़ीद पलीद जो दौर हो, उन ज़ालिम मदीने तैयबह ते हमलो करायो। 3 दिहाड़ा हबीब जे हरम में घोड़ा बधा पिया हा। जागो था अॻे के शख़्स मूंखे ख़त लिखियो त यज़ीद जी हा गिला छो था कयो, ॼण पुट यज़ीद जो इन्हनि खां होशियार रहो, मुल्लो हुजे मौलवी हुजे कार। 3 दिहाड़ा हबीब जे हरम में घोड़ा बधा पिया हा।
लिॾूं पे लाथऊं गंदगी बे कयूं उन ज़ालिम खे रहम कोन आयो शहर में बांग न ईंदी हुई हज़रत सईद साहब भई फरमाए थो पियो मां हिकिड़ी कुंड में ऊंदाही कोठी में पियो हुउसि ॿाहिरि न पियो निकिरां राति ॾींहं जी ख़बर कान थिए पई वाट कान ई घड़ियाल कोन हुयो एतिरो ज़रूर हो जॾहिं निमाज़ जो टाइम थींदो हो मुंहिंजे महबूब जे रोज़े मां बांग ईंदी हुई जेका मां ॿुधंदो काथे ॿुधाई ॻाल्हाए ॻाल्हाए काथे ॿुधाई अरे बांग जमायत खां ॾिबी आहे अकेलो ॻाल्हाए मुंहिंजा भाउ बांग सुन्नत मुअक्कद जमायत जे लाइ आहे न माना रोज़े में जमायत हुई महबूब इमाम हो हज़रत अबू बकर उमर सोनो जमायत ई लगावे था रुगी हज़रत मूसा निमाज़ न पढ़ी आहे हबीब निमाज़ पढ़नि था त सहाबी निमाज़ पढ़नि था त अल्लाह जा वली पंहिंजी मज़ारनि में निमाज़ पढ़ंदा आहिनि ख़ुदा जा नेक बाना मज़ार में निमाज़ पढ़ंदा आहिनि हज़रत मूसा पंहिंजी मज़ार में निमाज़ पढ़ी रहियो आहे छा पढ़ी रहियो आहे सारी हले पई बुराक हले पियो अॻियां जबल आया किथे वादियूं आयूं किथे लाहा आया किथे चाहा आया पोइ उठ ते करे चढ़ियो आहे घटि मां उठ ते चढ़ियो आहे घोड़े ते हिकिड़ो फेरा खंड हणे मुठ कद जे लॻो शुक्र थिए मौला दीन तुंहिंजो मर्ज़ी उठ ते चढ़िबो न पा त जेकॾहिं लाही ईंदी उठ कंदो कंदो हेठि त जेको सुवार आहे सो पोइ ते भर कंदो ईअं न त मत मां बि हलियो वञा ये चाढ़ो ईंदो जबल ईंदो दड़ो ईंदो का ॿी शइ ईंदी त माण्हू पाण वरी अॻिते भर कंदो त पोइ ते न खिसकी वञे ॻाल्हि ईअं आहे पोइ ते न खिसकी वञा अल्लाह जा बाना महबूब जंहिं बुराक ते सुवार हा मुहद्दिस सयूती रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त कुदरत वारे उन बुराक जे टंगुनि में अहिड़ा स्प्रिंग रखिया हा जो अॻियां जे जबल अची वञे त अॻियां पेर ख़ुदि ब ख़ुदि छोटा थी वञनि पोयां वॾा थी वञनि जे लाही अची वञे त अॻियां पेर वॾा थी वञनि पोयां छोटा थी वञनि रब जो बुराक तुंहिंजा पेर घटि वधि थींदा रहनि मुंहिंजो महबूब सिधो ई सिधो वेठो हा हा इमाम शरफुद्दीन बूसीरी चए थो मूंखे मुलाया बि न कई छा वाह वाह इमाम बूसीरी फरमाया त सरईत मिन हरमिन लैलन इला हरमी मुंहिंजा सुहिणा हबीब मिनल मस्जिद हराम इलल मस्जिद अक़सा हिकिड़े हरम खां ॿिए हरम ॾे पिए सरईत मिन हरमिन लैलन इला हरमी कमा सरल बदर फी दाजिम मिन ज़ुलमी ककरनि कारनि में चंड चोॾींहं जो बीहंदो आहे पोइ माण्हू सम्झंदा चंड तो हले वेंदा आहिनि ककर हबीब ईअं पे नज़र आए जे चोॾींहं जो चंड कारनि ककर में नज़र ईंदो आहे अव्हां राति में नज़र पे आया चंड वांगुरु पंहिंजे वजूद मसूद सां सारी दुनिया खे चमकाईंदा केतिरो केतिरो कायला अनिल तमंजिलतन रातों रात मथे चढ़ी वियो केतिरो मथे वबित्तर कायला अनिल तमंजिलतन मन क़ाबिक़उ साइन लम तुदरक वलम तुरमी हबीब सुहना बुराक ते सार हा रस्ते जा मंज़र मुलाहज़ो फरमाईंदा मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा मस्जिद अक़सा वटि पहुता जागो था फारूक लिगारी साहब सदर खे आणियो कंजारे में मुकाम वारा थींदा ॻाल्हायो क्लिंटन खे यहूदियुनि जे सरबराह खे आणियो मुकाम वारा थुक बि न हणनि उन जो छा मां तूं भॼंदासीं चमचागिरी कई यार वारो कजा का परमिट ॾिजां को फलाणी शइ ॾिजां पर कबर वारनि खे कहिड़ी परवाह आहे ख़ुदा जो कसम सदरनि जे लाइ न ईंदा मुसरा लाइ न ईंदा गवर्नर जे लाइ न ईंदा पर मदीने वारो उहो जवान आहे जंहिंजे लाइ 1.25 लख नबी पंहिंजे मज़ारनि मां निकिरी आया
हाँ हाँ, दिलदार बड़े आए, महबूब बड़े देखे। क्या सुभान अल्लाह। बारह किया ना मौली साहब, अड़ी सौ रखे। दिलदार बड़े आए, महबूब बड़े देखे, देखे तो सभी उनके कदमों में पड़े देखे। एक और शेर पर खत्म। सरकार दो आलम की ताज़ीम का क्या कहना, मुरसल भी सभी उनके राहों पे खड़े देखे। सब नबी कहा अस्सलाम अलैकुम वालेकुम सलाम थी, मरहबा थी, हुजूर इमामत कराई, नबी जमाती बना, उन खां पोइ मथे विया, कीअं विया, छा थियो? व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब